हैदराबाद में लाशारियुनि तरफ़ां डोकरी पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त डोकरी पुलिस बासर जे चुर्च ते हुननि खे तंग करे रही आहे। डोकरी लॻ ॻोठ बेदी लाशारी जे रवासियुनि डोकरी पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां पीपी शहीद भुट्टो जे अॻवान फिरोज़ा लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिरापा एहतजाज बणियल लाशारी बिरादरी जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डोकरी पुलिस बासर जे चुर्च ते हुननि मथां कूड़ो केस दाख़िल करे हुननि जे नौजवान बादल लाशारी खे खंबे गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद बाद 50 सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान पिणु खणी वियो आहे जेको वापसि ॾिनो वञे। हुननि डीआईजी लाड़काणो एसएसपी लाड़काणो समेत वस वारनि खां मुतालबो कयो त डोकरी पुलिस जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।